नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे सामारो मां ख़बर ॾींदा हलूं त सामारो लॻ नबी सरवाह जे कप ते बरसात मुतासिर गुज़िरियल 4 महीने खां घरनि में पाणी न निकिरण करे वाह जे कप ते खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। बस वारनि खां नोटिस जो मुतालबो। शइ कोन मिली है, न को टाट मिलिया, न को राशन मिलियो, का शइ कोन मिली। असांजे जीअं मींहुं पियो असांजे घर ॿुॾी आहे, पाणी में पिया आहिनि। असांखे का शइ के न को MLA न को MP, असांखे का शइ कोन मिली आहे। उन लाइ चऊं था असांजे घर ॾिसी सघो असांजी हालत कहिड़ी आहे। असां मजबूर आहियूं, ज़िंदगी जानवर नारी गुज़ारे साखे कप ते रहिया आहियूं। पीर वलीउल्लाह सरंदी, चेयरमैन ज़िला ज़कात उशुर कमेटी उमरकोट, सोशल समाजी अॻुवाण। हिननि जे ताईद में इहो चवां थो त हिननि खे कुझु बि कोन मिलियो आहे। हिननि जा बच्चा बुख पिया मरनि। हिकिड़े टाइम ते मानी आहे, ॿिए टाइम ते मानी कोन्हे का, न को तंबू आहे, न को राशन आहे, न को छा। हीअ जेके राशी अमलदार जेके रेवेन्यू जा AC जामनदास ऐं 4 तालुकनि जा मुख़्तियारकार ऐं ॿिया पंहिंजनि मनपसंदनि खे सियासी बुनियादनि जे लिहाज़ सां मनपसंदनि खे हिननि नवाज़ियो आहे ऐं माण्हू हिननि खे पाराता ऐं बददुआऊं पिया ॾियनि। ऐं मुंहिंजो चीफ सेक्रेटरी खां, वज़ीर आला खां, चीफ जस्टिस खां, सीशन जज का मुतालिबो है तो आज़ादाना मुनसिफ़ाना इंक्वायरी कराई वने ऐं हिननि खां लिस्टूं वरती वञनि त हिननि जा भांडा फाटी पवंदा, पोल हिननि जा पधरा थी वेंदा हलिया। असीं चाहियूं था त फौरन हिननि जो के रिलीफ ॾिनी वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।